अस्सलाम वालेकुम। अच्छा जेको आहे त तव्हांजी टेस्ट कुझु पोइते थींदी, इन जे करे करेंसी वग़ैरह पंहिंजी रहियल हुई, सिर्फ़ु पाण रुपियो करेंसी पढ़ीसीं। ठीकु आहे, हाणे ॿियूं करेंसी जेकियूं बि आहिनि उहे पाण क्लियर कंदासीं। अच्छा, पैसो करेंसी तव्हां न पढ़ी आहे, रुपियो पढ़ी आहे। ठीकु आहे, अॼु पाण पैसो करेंसी पढ़ूं था त कहिड़ी कंट्रीज़ जी जेको आहे पैसो करेंसी आहे। अच्छा, पैसो करेंसी जी कहिड़ी ट्रिक ईंदी आहे, इहा ट्रिक जेकी आहे पंहिंजे बुक में बि लिखियलु आहे, नईम स्पिरिचुअल अकेडमी जो जेको ऑलराउंडर बुक आहे उनमें बि इहा ट्रिक लिखियलु आहे। अच्छा, ट्रिक ॾिसो, CCD कोमा। ठीकु आहे, हे पैसो करेंसी जी इहा ट्रिक आहे जंहिंमें 3 चकर C वरी D कोमा जेको आहे जूतनि जो ब्रांड आहे। ठीकु आहे, यादि करण खां एॾी ॾुखी ॻाल्हि न आहे। C सां छा ईंदो आहे? कोलंबिया। ॿी C सां चाइल्ड ऐं 3 C सां क्यूबा। D सां डोमिनेंशियल रिपब्लिक। P सां फिलिपाइंस ऐं U सां उरुग्वे। M सां मेक्सिको। A सां अल्जीरिया। अच्छा, हिननि जा कैपिटल बि ॾिसो। कोलंबिया जो जेको कैपिटल आहे उहो छा आहे? बगूटा। चाइल्ड जो सेंटियागो। क्यूबा जो हवाना। क्यूबा जेको आहे उहो किथे आहे? क्यूबा जेको आहे उहो कैरेबियन सी में अथव। ठीकु आहे, इहो आइलैंड आहे कैरेबियन सी में। डोमिनेंशियल रिपब्लिक जो जेको कैपिटल आहे उहो आहे सेंटो डोमिनिंगो। फिलिपाइंस जो मनीला। उरुग्वे जो आहे मोंटेवीडियो। मेक्सिको जो मेक्सिको सिटी खुद। अल्जीरिया जो अल्जीयर्स। अच्छा, हिननि जी लोकेशन बि ॾिसो त लोकेशन हिननि जी इहो किथे आहे? कोलंबिया जेको आहे साउथ अमेरिका में आहे, SA। ठीकु आहे, ऐं चिली जेको आहे इहो बि साउथ अमेरिका में आहे। क्यूबा जेको आहे इहो नॉर्थ अमेरिका में आहे। ऐं डोमिनेंशियल रिपब्लिक इहो बि नॉर्थ अमेरिका में आहे। फिलिपाइंस एशिया में आहे। उरुग्वे जेको आहे उहो साउथ अमेरिका में आहे। इहो यादि न कजो, भले इहो एॾो तव्हांखे टफ लॻंदो। सिर्फ़ु तव्हां जेको आहे न करेंसी ते ध्यानु ॾियो, कैपिटल तव्हांखे यादि थी वेंदा। कैपिटल जेको यादि थींदो उहो प्रैक्टिस सां थींदो आहे, उनजी का ट्रिक न आहे। ऐं मैक्सिको नॉर्थ अमेरिका। जीअं नॉर्थ अमेरिका में 3 मेजर कंट्रीज़ आहिनि, USA, कैनेडा ऐं ॿियो मैक्सिको। ठीकु आहे, इहे तव्हां पढ़ी बि आया आहियो। ऐं अर्जेंटीना जेको आहे, हे अर्जेंटीना ते सॉरी अल्जीरिया मां लिखियो। अर्जेंटीना, हिन जो कैपिटल छा आहे? बाइनूस एरिस। ठीकु आहे, इहो किथे आहे? इहो बि साउथ अमेरिका में आहे। इहो कंप्लीट थी वियो। हाणे इन खां बाद में पाण दीनार करेंसी पढ़ंदासीं। मुस्लिम मुल्कनि जी करेंसी आहे दीनार, इहा लाज़मी यादि कजो। रियाल थी वई, दीनार थी वई।
ख़ासि तौर ते उन्हनि मुल्कनि जी करंसी लाज़मी यादि करणी हूंदी आहे जेकी सिंगल करंसी हूंदी आहे जिन मुल्कनि जी, ठीकु आहे। जीअं थाईलैंड जी बात आहे, ऐं हंगरी जी फोरेंट आहे, ॿियो तुर्की जी लीरा आहे, ऐं कज़ाकिस्तान जी टांगे आहे, ऐं ॿियो कहिड़े जी पुछंदा आहिनि मलेशिया जी रिंगित आहे। जेकी सिंगल करंसी हूंदी आहे न, ख़ासि तौर ते उहा करंसी घणी पुछी वेंदी आहे टेस्टनि में। अच्छा, दीनार जी कहिड़ी दीनार जी जेको करंसी आहे उनजी कहिड़ी ट्रिक आहे? जोली बिस्किट, ठीकु आहे, जोली बिस्किट। अच्छा, हे ॾिसो, जोली JO अलॻि वर्ड आहे, LI अलॻि, ठीकु आहे, बाक़ी सिंगल सभु कंट्रीज़ आहिनि। JO जॉर्डन, LI लिबिया, B सां बेरेन, I सां इराक, K सां कुवैत, A सां अल्जीरिया, ठीकु आहे, T सां तुनेशिया। हाणे कैपिटल ॾिसो हिननि जा। जॉर्डन जो जेको कैपिटल आहे उहो आहे अमन। लिबिया जो ट्रिपोली। लिबिया जो जेको आहे न पुराणो नालो बि ट्रिपोली हुयो। बेरेन जो मनामा। हिन जो एपिथेट बि अथव इस्ले ऑफ पर्ल्स, मोतियुनि जो खज़ानो। इराक जो बगदाद। कुवैत जो कुवैत सिटी। अल्जीर जो अल्जीयर्स। तुनेशिया जो ट्यूनिस, TUNIS, ठीकु आहे। हे मां जो कॉन्टिनेंट तव्हांखे लिखाए छॾियां थो, पर ज़रूरी न आहे तव्हां फुल उन्हनि जो यादि कयो, छो जो ॾुखिया आहिनि ईअं एतिरो जल्दी यादि थींदा आहिनि। जॉर्डन जेको आहे एशिया में आहे, लिबिया अफ्रीका में आहे, ऐं बेरेन जेको आहे, बेरेन एशिया में आहे, इराक एशिया में आहे। एस न ॾिनो आहे न पाण। एस सां छा ईंदो आहे? सर्बिया। सर्बिया जो कैपिटल छा आहे? बेलग्रेड। ठीकु आहे। सर्बिया किथे कहिड़े कंटिनेंट में आहे? इहो यूरोप में अथव। उनखां बाद में कुवैत एशिया में आहे। कैपिटल सिर्फ़ु लिखायांव थो, यादि न कजो, ठीकु आहे। अगरि ईज़ी लॻेनि त यादि कयो। हे नॉर्थ अफ्रीका में अथव, ठीकु आहे, बसि अफ्रीका लिखी छॾे सिर्फ़ु। अॼु लाइ इहो काफ़ी आहे। इहा प्रैक्टिस ट्रिक ते थोरी प्रैक्टिस कयो, ऐं इहा ट्रिक जेको आहे पंहिंजे बुक में बि लिखियलु अथव, उतां बि ॾिसी वठिजो।